Welcome to Time News Studios. You are watching 9 p.m. Bulletin. ज़ुल्हज जो चंड नज़र न आयो। ईद उल अज़हा 7 जून छंछर ॾींहुं मल्हाई वेंदी। मरकज़ी चंडस्नी कमेटी के चेयरमैन मोहम्मद अबुल खैर आज़ाद जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चंडस्नी कमेटी चयो आहे त मुल्क के कंहिं बि शहर में चंड नज़र अचण की का भी शाहिदी नाहे मिली। पहिरीं ज़ुल्हज ख़मीस ते थींदी ऐं 7 जून ते ईद उल अज़हा मल्हाई वेंदी। ॿिए पासे सऊदी अरब में ज़ुल्हज जो चंड नज़र अची वियो। हज की अदायगी जो अहम रुकन वक़ूफ़ अरफा 5 जून ऐं ईद उल अज़हा 6 जून ते मल्हाई वेंदी। मुशर्रफ फिरोज़ की अदालत के हुक्म ते इरफान लगारी जो मढ़ वारसन हवाले करण लाइ क़ब्र आई। मोरो के गोठ माड़ी बुघियो भरसा कब्रिस्तान में जुडिशल मैजिस्ट्रेट की निगरानी में क़ब्र कई वई। SSP DC ऐं DH फिरोज़ सूदो इरफान लगारी जो भाउ कुर्बान लगारी क़ब्र दौरान मौजूद हुआ। ज़रियन मौजिब इरफान लगारी जो मढ़ गोठ लगारी बिजराड़ी में जनाज़ नमाज बाद दफनायो वेंदो। उनका सेशन जज मुशर्रफ फिरोज़ की अदालत तरफा लगारी की कब्रिस्तान में इरफान लगारी की क़ब्र जो हुक्म ॾींदे वारसन की मर्ज़ी मौजिब पोस्टमार्टम कराइण जो हुक्म ॾिनो हो। अदालत वारसन के इजाज़त ॾिनी त हू कानूनी घुर्जन तहत सिविल अस्पताल मोरो में पोस्टमार्टम भी कराए सघनि था। अदालत SSP मुशर्रफ फिरोज़ के अॼु रिपोर्ट मुकम्मल करे रिपोर्ट पेश करण जो हुक्म ॾिनो। इरफान लगारी जो हैदराबाद के अस्पताल में पोस्टमार्टम थियो हो, उन मां मुतमईन आहियूं। वधीक पोस्टमार्टम नथा चाहियूं। मुशर्रफ फिरोज़ की अदालत के रुगो लाश वारसन वाले करण की इस्तदा कई हुई। इरफान लगारी के भाउ कुर्बान लगारी जो क़ब्र दौरान टाइम न्यूज़ सां ॻाल्हियूं। दरख्वास्त गुज़ार के वकील नूर मोहम्मद तुनियो चयो त सेशन जज मुशर्रफ फिरोज़ की अदालत के हुक्म तहत क़ब्र कई वई। इरफान के वारसन डॉक्टर्स ऐं वकीलन मुशावरत से तय किया त ॿीहर पोस्टमार्टम न करायो वेंदो। पुलिस वाक़े की महकमानी जांच करे रही है। पुलिस त पाड़ जहान खान बनल है, वाक़े की जिम्मेवार है। पुलिस कानून का मथां कदम खणंदी रही है। मोरो में भी कानून का मथां कदम खयो वियो। IG सिंध पारां मोरो वाक़े जूं हक़ीक़तूं ॼाणण लाइ जुड़ियल कमेटी बाज़ाब्ता जांच शुरू करे छॾी। अॻूणो SSP सिंगार मलिक ऐं ॿिया पुलिस ऑफिसर जांच लाइ ख़मीस ॾींहुं तलब। ज़रियनि जो चवणु आहे त जांच टीम अॻूणे SSP सिंगार मलिक DSP SHO ऐं ॿियनि अमलदारनि जा बयान रिकॉर्ड कंदे कमेटी पारां मोरो वाक़े के मुतासिरनि जा बयान रिकॉर्ड किया वेंदा। IG सिंध ऑफिस के नोटिफिकेशन मूजिब DIG वेस्ट जोन कराची इरफान बलोच अगवानी में जुड़ियल कमेटी मोरो वाक़े में पुलिस रद्दअमल ऐं ज़िम्मेवारनि जो पतो लगाईंदी। कमेटी के मुस्तक़बिल में अहिड़ा वाक़िया रोकण लाइ तजवीज़ूं ऐं सिफ़ारिशूं जोड़ण जो भी मैंडेट ॾिनो वियो। कमेटी में SSP AVLC अमजद शेख, SSP शहीद बेनज़ीराबाद शबीर सिठार, DSP CIA हैदराबाद इफ्तिखार बुर्रो ऐं SIP हैदराबाद रेंज नेक मोहम्मद शामिल। कमेटी के हफ़्ते अंदर जांच रिपोर्ट सिफ़ारिशुनि सूदो पेश करण की हिदायत। हुकूमती वज़ीर चवनि था मोरो वाक़े में भारत मुलविस है, पोइ उनके रोकण वारा इदारा किथे आहिनि। सिंध सरकार पंहिंजी ज़िम्मेवारी खां भॼण की कोशिश करे रही है। इहो कीअं थी सघे थो त मोरो वाक़े में पुलिस मुलविस हुजे ऐं जांच भी पुलिस ही करे। फंक्शनल लीग के जनरल सेक्रेटरी सरदार रहीम चयो आहे त दरिया बचाइण लाइ हिकु पुरअमन जदोजहद हलाई वई ऐं उन दौरान कंहिं हिक खे पत्थर भी न लॻो हो। मोरो वाक़े की अदालती जांच कराए वारसन की फरियाद ते केस दाख़िल कयो वञे। कराची में मीडिया से ॻाल्हि ॿोल दौरान फंक्शनल लीग अॻुवाण चयो त सिंधु बचाओ कमेटी की जदोजहद जारी है। असां सबुर सां शयुनि खे ॾिसी रहिया आहियूं। ज़मीनूं लीज़ ते ॾियण ख़िलाफ़ जल्द तहरीक शुरू कई वेंदी। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर की तेहरान में ईरानी चीफ ऑफ जनरल स्टाफ मेजर जनरल मोहम्मद बाकरी से मुलाकात। ईरानी मीडिया मूजिब मुलाकात में दिफाई सहकार और दहशतगर्दी खिलाफ जंग ते ॻाल्हि ॿोल थी। ISPR मूजिब मुलाकात में इलाक़ाई सिक्योरिटी की उभरंदड़ सूरत हाल ते ख़्यालनि की रेवट कई वई। ॿिए तरफ़नि दिफाई लाॻापा सघारा बढ़ाइण ऐं गॾियल दिलचस्पी के अहम शोबन में फ़ौजी सहकार वधाइण ते ज़ोर ॾिनो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तुर्की ईरान खां पोइ आज़रबाईजान के दौरे ते पहुतो। पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म मोदी के बयान के इलाक़ाई अमुन ऐं इस्तेहकाम लाइ वॾो ख़तरो करार ॾेई छॾियो। मोदी की धमकी ते जवाब ॾींदे परॾेही खाते के तर्जुमान जो त पाकिस्तान कंहिं भी ख़तरे जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदो। एटमी रियासत जो सरबराह जा नफ़रत भरिया बयान अफ़सोस जोगा ऐं ख़तरनाक रुझान आहिनि। भारत के इंतहा पसंदी जो फ़िक्र है त खेसि पंहिंजे मुल्क में हिंदुत्व ऐं अक़लियत दुश्मनी ते ध्यानु ॾियणु घुरिजे। गुजरात में मोदी जो बयान चूंड मुहिम जो थिएटर ऐं UN चार्टर की संगीन भञकड़ी है। गुज़िरियल ॾींहुं मोदी गुजरात में ख़िताब कंदे चयो हो त पाकिस्तान के दहशतगर्दी खां आजो कराइण लाइ पाकिस्तान की आवाम खे अॻिते अचणो पवंदो। सुख की ज़िंदगी गुज़ारियो ऐं मानी खाओ, ॿी सूरत में मुंहिंजी गोली त आहे। कुछ ॾियो ऐं कुछ वठो जे बुनियाद ते ॻाल्हियुनि लाइ तयार आहियूं। ॿुधायो वञे त PTI भाॼी
खां छा घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट ॿाहिरां अलीमा ख़ान जूं मीडिया सां ॻाल्हियूं। अलीमा ख़ान चयो आहे त 2 सालनि खां नथो ॿुधायो वञे त बानी अहिड़ो छा ॾे जो तव्हां खेसि आज़ादु करियो। धमकियूं मिली रहियूं आहिनि पर असां डिॼूं कोन था, तव्हां बि डिॼो न ऐं अची ॻाल्हायो। अलीमा ख़ान मीडिया वारो बैरिस्टर गौहर खां 5 जून ते बानी जी आज़ादी बाबति ॾिनल बयान ते जवाबु घुरियो। बैरिस्टर गौहर जवाबु ॾिनो त संदसि बयान जो मक़सदु इहो हो त केस 5 जून ते लॻो त बोगस हुजणु सबबु ख़तमु थी वेंदो। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो त हू बानी सां गॾु हो, आहे ऐं रहंदो। बानी खे बेगुनाह जेल में रखियो वियो आहे। सिंध जे तालीमी इदारनि में टोपी ऐं अजरक सूदो ॿिया तोहफ़ा ॾियण ते पाबंदी लागू। तालीम खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन में टीओस, डीओस, हेडमास्टरनि ऐं प्रिंसिपाल्स खे पाबंदी ते सख़्ती सां अमल जी हिदायत। तालीम खाते चयो आहे त सरकारी गॾिजाणियुनि, फंक्शन्स ऐं तक़रीबनि में तोहफ़ा ॾियण वारी रवायत तोड़ण जी हिदायत कई वई आहे। स्कूली ॿारनि खां आफ़ीसरनि, महिमाननि ऐं वफ़दनि जी आजियां कराइण वारी रवायत बि ख़तमु कई वञे। कुझु ॾींहं अॻु स्कूल इंतिज़ामिया पारां शागिर्दनि खे निंटण मुस में बीहारे सूबाई वज़ीर जी आजियां कराइण वारे अमल जो तालीम जे वज़ीर नोटिस वरितो हो। ऐं नौशकी में पोलियो टीम ते फायरिंग, पुलिस एहलकार शहीद, टांक मां 2 पोलियो वर्कर्स अगवा। बलूचिस्तान जे इलाइक़े नौशकी में हथियारबंदनि पोलियो टीम खे फायरिंग जो निशानो बणायो। जिन नतीजे में जमालाबाद वासी पुलिस एहलकार वहीद अहमद शहीद ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। केपी जे टांक वारे इलाइक़े में हथियारबंदनि 2 पोलियो वर्कर्स खे अगवा करे विया। पुलिस मूजिबि पोलियो वर्कर्स टांक जे इलाइक़े दुलात में वैक्सीनेशन मुहिम जूं ज़िम्मेवारियूं अंजाम ॾेई रहिया हुआ त खेनि अगवा कयो वियो। अगवा थियल पोलियो वर्कर्स में सफ़त ख़ान ऐं हिज़बुल्ला शामिल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वञे थियूं, हिते वठो त शॉर्ट ब्रेक। This transmission is brought to you by हासिल करें इजाफी पैदावार।